तमाम सहाफ़ी जितने भी कलमकार हैं वो एक छत तले हैं, उनकी गेट टुगेदर होनी चाहिए। इससे क्या है कि एक हम-आहंगी पैदा होती है। मैं चाहूँगा जिन जिन की को तौफ़ीक़ात है, अल्लाह ताला ने तौफ़ीक दी है, उनको चाहिए इस तरह के क्या है प्रोग्राम्स का इनेकाद करें, ताकि क्या है एक हम ख़याली पैदा हो। क्योंकि एक लाइक माइंडेड जो लोग अच्छा काम करते हैं माशरे के लिए और माशरे की बुराइयों के ख़ात्मे के लिए, वो कोई और नहीं कर सकता। अस्सलाम वालेकुम। सब खां पहिरें त मां सिंध टाइम्स वारनि जो हद खां वधीक शुक्रगुज़ार आहियां जंहिं मूंखे टाइम ॾिनो। भाईजान, मामिलो इहो आहे त हीउ जेको इवेंट आहे इहो जेका हिन वक़्तु मौजूदा जदीद साफ़ ते तरफ़ वञी रहियो आहे ऐं जीअं त माना साफ़त खे अॻिते वधाइणो, साफ़त जी जेके नुमाइंदगी करणु ऐं जेके साफ़ जे फलाह बबूल लाइ हीअ स्टेप खयां वञनि था, असां काफ़ी एप्रिशिएटेबल कयूं था फैसल साहब खे ऐं तमामु सुठो हुन स्टेप खयों आहे। इन सां इहो थींदो जो हर इलाइक़े में, हर खिते में, यानी तव्हांखे बि नुमाइंदनि खे बि हर यानी साफ़ी खे निशानदेही करण में आसानी थींदी। वॾी महिरबानी। मैं इसाक अहमद शेख, सदर ह्यूमन राइट्स फाउंडेशन ऑफ पाकिस्तान सिंध, चेयरमैन इंटरनेशनल काउंसिल ऑफ पाकिस्तान। मैं शुक्रिया बजा लाता हूँ सिंध टाइम वालों का, जो सिंध के मज़लूम आवाम की, दर्दमंद आवाम का आवाज़ बनते हैं, उनकी खिदमत के लिए अपना प्लेटफार्म मुहैया करते हैं। आज कोरंगी के इलाके में तरकीब न्यूज़ और उनके दोस्तों ने ये जो आज कैंप ऑफिस खोली है, ये खुशाइंदा है। कराची के लोगों की, मज़लूम लोगों की और मजबूर लोगों की आवाज़ बुलंद करने के लिए उनके लिए सहूलत पैदा करनी गई है। जहाँ पर हुकूमती वज़रा, ब्यूरोक्रेट आवाम को लाकानूनियत के बहाने में आए दिन जलील ख्वार करती है, वहाँ पे साफ़ी बिरादरी होती है जो उनकी आवाज़ बुलंद करती है, उनके हिफाजत के लिए आवाज़ बुलंद करती है, उनका फ़रियाद बनते हैं। आज उसी हवाले से जो तरकीब न्यूज़ वालों ने यहाँ कैंप ऑफिस खोली है, मुझे खुशी हुई है कि इस ऑफ़िस के खोलने से यहाँ के मजबूर मज़लूम आवाम का आवाज़ बुलंद होगा और इंशाअल्लाह ताला ह्यूमन राइट्स फाउंडेशन ऑफ पाकिस्तान तरकीब न्यूज़ और सिंध टाइम के साथ खड़ी है। सब खां पहिरीं त मां सलाम पेश कयां थो तव्हांखे जो तव्हां हिन प्रोग्राम में शरीक थियो, भाउ फैसल जे प्रोग्राम में। तो हक़ीक़त इहा आहे त हीउ प्रोग्राम जहिड़े तरीक़े सां अॼु इश्तिहार पार्टी कई वई आहे फैसल भाउ एकता चैनल जे हवाले सां, त मूंखे ज़ाहिर आहे इहो ज़रूरु चवणो पवंदो त हुकूमत खे अहिड़े दौर में जेका वायरस हिन दौर में जेके मज़लूम ऐं ग़रीब माण्हू जेके घरनि में वेठा आहिनि, त मुंहिंजे ख़्याल में जेका इश्तिहार पार्टियूं जीअं हे आम माण्हू, जीअं तव्हां चयो त असां साफ़ ही प्रोग्राम अॻिते वधाइण जे लाइ, त मां त चवां थो त उन्हनि जेके MPs MNA पंहिंजे इलाइक़नि में आहिनि, उन्हनि खे शर्म हुजणु खपे त हीअ इश्तिहार पार्टियूं उन्हनि खे, उन्हनि मज़लूम माण्हुनि खे जिन खे हिननि घरनि में विहारे छॾियो आहे, उन्हनि वटि वञी इश्तिहार पार्टी शाम जो डेली कराइनि। उन्हनि ते मूंखे लॻे थो उन्हनि ते फ़र्ज़ु आहे। बाक़ी असां साफ़ ई त हर दौर में जहिड़ो बि दौरु आहे उन में साफ़ ई त अॻु भरो रहियो आहे, कॾहिं बि पोइते न रहियो आहे, ॾुख में सुख में आवाम सां गॾु रहियो आहे। ऐं असां ते त फ़र्ज़ु आहे हूअं ई असां त मां त पंहिंजे दोस्तनि भाइरनि खे जेके बि मुंहिंजा साफ़ ई ॾिसंदड़ आहिनि, ऐं मां उन्हनि खे चवंदुमि त असांजो जिथे बि पंहिंजो चैनल आहे, ऑफिस आहे, किथे बि प्रोग्राम आहे, किथे बि तव्हां आहियो त उते वधीक प्रोग्राम न, थोरो बि इश्तिहार पार्टी ज़रूरी आहे। 5 दोस्त 10 दोस्त साफ़ पाण में गॾिजी ऐं कुझु दोस्त घुराए ऐं इश्तिहार पार्टियूं इहे करणु खपनि। इहो असां ते अलाह जो फ़र्ज़ु आहे। जी नाज़रीन, हिन वक़्तु असीं कोरंगी में मौजूदु आहियूं, जिते तरकीब न्यूज़ जे पारां हिकु वॾी शानदार इफ़्तार पार्टी कोठाई वई, जंहिंमें सियासी समाजी अॻुवाणनि सां गॾु साफ़िन वॾे अंग में शिरकत कई। उन हवाले सां मां ॿुधो ऐं आयल महिमान जा वीचार बि ॿुधावे। कैमरामैन टीम सां गॾु बाग़ी सागर पवार, सिंध टाइम्स, कराची।